मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं ज़मीन के मां चई सघूं था या न? साईं ज़मीन के कंहिं क़िस्म जो मां नथा चई सघूं। मां उनखे चइबो आहे जंहिंजे पेट खां तव्हां पैदा थिया हो ऐं जंहिंजो तव्हां थन पीतो आहे ऐं जंहिं तव्हांजी तरबियत कई आहे, यानी नंढाप खां वठी जंहिं तव्हांखे पालियो आहे, त मां उनखे ई चइबो आहे। मां उनखे न चइबो आहे। ज़मीन खे मां नथा चई सघूं। हालांकि ज़मीन सां मोहबत करणु सुनत रसूल बि आहे। अल्लाह जे नबी खां तमामु अहिड़ियूं रिवायतूं मौजूदु आहिनि जो जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का खां आया न मदीना जी तरफ़, त हिकिड़ो साहबी हो, पोइ मक्का जे बारे में शेर पढ़े पियो, त अल्लाह जे नबी फरमायो, ए मुंहिंजो साहबी, इहे शेर जेको आहे न पढ़, छाजे करे मूंखे मक्का यादि थो अचे। यानी इन हदीस मां इहो मालूम थिए थो त सरज़मीन सां, पंहिंजे इलाइक़े सां मोहबत करणु सुनत रसूल आहे। बाक़ी कंहिं रिवायतुनि मां इहो मालूम नथो थिए त साईं ज़मीन खे जेको आहे मां चइजे। ठीकु आहे, उन्हनि साथियुनि खे मां चवां थो त ठीकु आहे, जेके चओ था ज़मीन खे मां चइजे, पोइ छा माउ जे मथां पेशाब कबो आहे? हालांकि ज़मीन जे मथां त पेशाब बि कयो वेंदो आहे। छा माउ जे मथां पाखानो कयो वेंदो आहे? हालांकि ज़मीन जे मथां त असां पाखानो बि कंदा आहियूं। जेकॾहिं अगरि ज़मीन खे माउ चऊं तव्हांजे कौल जे मुताबिक़, पोइ आसमान खे अबो चऊं भला, पोइ जबलनि खे ॾाढो चऊं भला? कोई अहिड़ो बंदो आहे जेको चए साईं ठीकु आहे, तव्हां त जेको आहे मौलवी साहिबु अजीबो ग़रीब ॻाल्हि था कयो, ठीकु आहे, ज़मीन खे असां मां चऊं था, पोइ मां तव्हांखे चवां थो आसमान खे पीउ बि चओ, पोइ हे जेके पहाड़ आहिनि न सरज़मीन ते, इन्हनि खे ॾाढो बि चओ। यार तव्हांजो पीउ उहो आहे जेको तव्हांजे घर में मौजूदु आहे, जंहिं तव्हांजी पालना कई आहे। तव्हांजी माउ उहा आहे जंहिं नंढाप खां वठी तव्हांजी तरबियत कई आहे। तव्हांजो ॾाॾो उहो आहे जेको तव्हांजे पीउ जो पीउ आहे। हे जेके रिश्ता अलाह ताला ॿुधायो न, इहे रिश्ता एसि ताईं महदूद आहिनि। बाक़ी हे सरज़मीन जेकी आहे, हे अल्लाह जी हिकिड़ी मख़लूक आहे ऐं अल्लाह जी वॾी नेमत आहे। इन सां मोहबत करणु सुनत रसूल बि आहे। बाक़ी इन जे मोहबत जे जुनून में अची करे इन खे मां चवणु बेवकूफ़ी आहे ऐं नादानी आहे। त तमामु साथी जेको आहे परहेज़ कनि इन जेको कौलनि खां।